जॾहिं खां ई किनाल वारो इशू थियो आहे त कल्ह खां कुझु वॾा वॾा साफ़ी बि इवन जियो बि त ही रिपोर्ट्स हलणु शुरू थियो, जूनियर ज़ुल्फ़कार जेको आहे उहो सियासत में एक्टिव थियो आहे, पीपल्स पार्टी लाइ टफ टाइम अची सघे थो, इहे सभु कुझु थियणु शुरू थियो। पर जूनियर ज़ुल्फ़कार साहिबु पाण ई माना चयो अथव मां फ़िलहालु न आहियां अञा सियासत में, अञा सिखां थो पियो। इहो जेको मौक़िफ़ तव्हां ॿुधायो पिया जूनियर ज़ुल्फ़कार जो, इहो 3-4 ॾींहं पहिरीं मूं टाइम ते बि ॾिठो त भई मूंखे अञा सिखणो आहे, लेकिन पाणे पोइ वरी चए पियो त सोचां पियो त इहा ई पार्टी पंहिंजे फादर वारी एक्टिव कयां या नई ठाहियां, छा कयां। ॾिसे सियासत खे यासिर साहिबु सिंग न थींदा आहिनि, लेकिन राइट नाउ हू पंहिंजे पाण खे हिकिड़ो एक्टिविस्ट चए पियो, लेकिन ज़ाहिर माण्हुनि में जॾहिं तव्हां मोबिलाइज़ेशन ऐं हिन में अचो था, ज़रूरी न आहे त पॉलिटिकल वर्कर मोबिलाइज़ेशन कंदा आहिनि, नॉन पॉलिटिकल वर्कर्स बि कंदा आहिनि इहो कमु, लेकिन इहा त ज़रूरु चारो तरफ़ चयो वेंदो हो। पर हाणे कंटेम्पलेट या सोचणो त हुनखे पवंदो जेको त भई इलेक्ट्रोल पॉलिटिक्स लाइ जेके लवाज़मात घुरबल हुजनि था, ऐं स्पेशली सिंध में उहे लवाज़मात अगरि पूरा आहिनि ॿी ॻाल्हि आहे। ऐं सिंध में ख़ासि करके भाई साहिबु हिकु ॻाल्हि सम्झ थी, पीपल्स पार्टी खे छा थ्रेट हुजणु खपे? छा मां के ॿिए फोर्स जो उभरण जो? ॾिसो आऊं हिन बहस इहा फ़िकर या भउ पीपल्स पार्टी खे आहे या न आहे, पीपल्स पार्टी सोचे। आऊं हिकिड़ी ॻाल्हि सिंपल सम्झां थो त ओवर डिकेड्स पंजाब में इस्टेब्लिशमेंट जेको आहे हुते ऑल्टरनेट पॉलिटिकल पॉपुलर फोर्सिस ठाहियूं। जी हा, पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में नवाज़ लीग ठाही वई, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी खे सफ़ायो करण लाइ PTI ठाही वई। सिंध में हिते जॾहिं बि इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी जे साम्हूं का शइ ठाही आहे त उहे इतिहाद आहिनि इंडिविजुअल्स जा, फ़र्दनि जा इतिहाद ठाहिया आहिनि। उहे 2008 खां पोइ शायदि हुनखे ज़रूरत न महसूसु थी आहे। सिंपल बसि पोइ हिते हाणे ज़रूरत आहे न आहे, फ़िलहालु त न आहे। उहो त ख़बर न आहे।